सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जश्न विलादत इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां दावत इस्लामी जे सीनियर ज़िम्मेवार मोहम्मद शमीम अत्तारी जी रिहाइशगाह सिद्दीकी हाउस ते मल्हायो वियो, जंहिंमें ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नात शरीफ़ जा नज़राना पेश कया विया। नातूं पेश कंदड़ में हाफ़िज़ ख़ादिम हुसैन बिरोही, शाहज़ेब अल मदनी, कारी फ़ुरक़ान अत्तारी, इमरान क़ादरी ऐं सरफ़राज़ अहमद चांडियो शामिल हुआ। मिलाद शरीफ़ दौरान अल्लामा शाहज़ेब अल मदनी बयान कंदे चयो त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण जे बरकतुनि ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त शायदि रातियूं खुटी वञनि ऐं ॾींहं बि गुज़री वञनि। इन लाइ एतिरो चवणु काफ़ी आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुहबत ईमान जी अलामत आहे। जेकॾहिं का दिलि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत सां ख़ाली आहे त उहा ख़ाली ऐं वीरान घर जी आहे। हिन इहो बि चयो त असीं ख़ुशनसीब आहियूं जो असांजे रूहानी मुर्शिद अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी असांखे हुज़ूर जिन जी हक़ीक़ी इश्क जो दर्स ॾिनो आहे। मिलाद शरीफ़ जी पुॼाणी ते पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह ऐं क़िबला अमीर अहल सुन्नत बानी दावत इस्लामी मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी जिन जे शान में पिणु मनक़बतूं पेश कयूं वयूं। इन मौक़े ते सैयद शबीर अमन शाह, हाजी शकील अहमद अत्तारी, राशिद ख़ान दादा, मोहसिन अत्तारी, काशिफ अत्तारी, अब्दुल क़ादिर ख़ान दादा समेत शहर जूं कई शख़्सियतूं पिणु शरीक हुयूं। आख़िर में हाफ़िज़ शाहिद नवाज़ अत्तारी पारां इज्तिमाही दुआ घुरी वई।